खबरनि जे सिलसिले खे जारी रखंदे ख़बर शामिल कयासीं। दड़ो मां मुख़्तार कोखर जी रिपोर्ट मूजिब त दड़ो टाउन कमेटी में मेगा करप्शन जाली साज़नि ख़िलाफ़ शहरनि एहतजाज कयो आहे। दड़ो शहर में टाउन निज़ाम जी नाअहलीअ करे शहर में सफ़ाई सुथरे जो निज़ाम नाकारा बणियल हो। गटर उपता वहण ऐं सफ़ाई जोॻो बंदोबस्त न हुजण सबबि गटरनि जो पाणी रोडनि ते बीठल हो। दड़ो टाउन इंतजामिया जी नाअहली करप्शन ख़िलाफ़ दुकानदारनि शहरनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। टाउन इंतजामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते शहरनि मीडिया अॻियां दाईंदे चयो त दड़ो टाउन कमेटी जे 1 करोड़ 16 लख बजट हुजण बावजूदि शहर में तरक़ियाती कम त परे जी ॻाल्हि आहे, पर सफ़ाई जो कम बि सिस्टम न आहे। मुलाज़िम जो वॾो तादाद बोतारनि जी ओताकनि ते मुक़ररु थियल आहे, जंहिं सबबि शहर में सफ़ाई जो निज़ाम धरम भरम आहे। शहरनि पारां वज़ीर आला सिंधु, चेयरमैन नेब, चेयरमैन एंटी करप्शन ऐं ॿियनि खां मुतालबो कयो आहे त दड़ो टाउन कमेटी में हर महीने 50 लख खां मथे जी थींदड़ करप्शन ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कयो वियो आहे। जॾहिं त ज़रियनि मूजिब दड़ो टाउन कमेटी जे माहवार बजट मां जाली बिलनि, जाली ठेकेदारनि ज़रिए कूड़ा बिल ठाहे अवामी बजट खे ॿिन्ही हथनि सां लुटियो पियो वञे।